सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां दिया ख्वाजा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु मौसम त ॾाढो सुठो आहे पर ट्रैफिक, ओ माय गॉड, ट्रैफिक त एतिरी आहे कि इंसान घर मां तयारु थी ऑफिस सां निकिरे ऐं ट्रैफिक में फंसी वञे त पोइ इंसान जी ॾींहुं सॼो ख़राबु थियो वञे। सही था चओ, पर पोइ बि हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो हल आहे त पाण सवेर जेकॾहिं निकिरंदासीं त पोइ देरि मदार पहुची वेंदासीं। इहो हल बहितरीनु आहे। के माण्हू चवंदा आहिनि त ट्रैफिक हुई, प्रोग्राम में पहुचण में देरि थी वई, ऑफिस पहुचण में देरि थी वई, हिते पहुचण में देरि थी वई, त पोइ उहा ॻाल्हि ज़हन में रखी करे निकिरिजे जेकॾहिं सवेर, त पोइ भले ट्रैफिक जैम ई हुजे पर पोइ बि माण्हू मंज़िल मक़सूद ते टाइम ते पहुची वेंदो आहे। बहरहाल ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। आउं मेज़बान इरशाद जागीरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दिया पंहिंजो तारीफ़ु करायो, मां वरी पंहिंजो तारीफ़ु करायां। सो उमेदु आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुरबाश हूंदो ऐं ज़बरदस्त हूंदो। दिया कीअं आहियो तव्हां? मां ठीकु, अलाह जो शुक्र। तव्हां छो अॼु उदास आहियो? उदास न आहियां, असुल में छा आहे त मुंहिंजो सिंधी में चवंदा आहिनि बूथेड़ो आहे। पोइ ॾोह कोन्हे। चहिरो ई ईअं आहे त पोइ छा कजे, चहिरे ते 12 वॼंदा आहिनि त पोइ मां छा कयां। हालांकि पाण हिन वक़्तु 10 लॻी कुझु मिंट थिया आहिनि त असां आनेर थी चुका आहियूं, पर मां वटि मुंहिंजो अहिड़ो आहे, मसइलो इहो आहे। इरशाद जी, तव्हां ड्राइविंग कंदा आहियो, पोइ तव्हांखे ट्रैफिक में केतिरो मसइलो? बिल्कुलु मसइलो त थींदो आहे, पर मां वरी ख़बर अथव छा कंदो आहियां। मां ॾिसंदो आहियां त जिते बि का कुंड पासो जेको मिलंदो आहे, मुंहिंजी गाॾीअ जो जेको स्पेस आहे न, उन मुताबिक़ ईअं मां घुत हणंदो आहियां, पोइ निकिरी वेंदो आहियां। पोइ पोयों वारा जेके उमिरा हूंदा आहिनि, सिग्नल टोड़े छॾंदा आहियो? सिग्नल टोड़ींदा, कानून आहे, सिग्नल न टोड़णु घुरिजे, सभिनी खे गुज़ारिश कंदासीं सिग्नल न टोड़णु घुरिजे। अच्छा, के वरी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾिसंदा आहिनि त ट्रैफिक हेॾे होॾे का बि न आहे, पोइ वरी ईअं आव कंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे गुज़ारिश आहे त कंहिं वक़्तु बि परियां खां गाॾी अची सघे थी, तव्हां ॿिन्ही जो टकर थी सघे थो। सो इन जे करे सिग्नल जेकॾहिं बंदि आहे त बीह रहंदा कयो। इहो न ॾिसो त भला गाॾी का बि न आहे, सिग्नल बंदि आहे त भला मां आव थो कयां, छो त होॾो वारी जेको जंहिंजो सिग्नल खुलियल आहे उन पासे वारो जेकॾहिं कोई ड्राइवर अचे थो या का गाॾी अचे थी त उहा स्पीड में ई ईंदी, उनखे ख़बर आहे त मुंहिंजो सिग्नल खुलियल आहे ऐं तव्हां सोचींदो सिग्नल खुलियल आहे, गाॾी बि कोन्हे का, त पोइ पाण निकिरी वञा, पर निकिरण जे चकर में वरी किथे वॾो हादसो न थी वञे, कंहिं वॾे हादसे जो शिकार न थी वञे। उनजे करे सिग्नल न टोड़णु घुरिजे, उते बीह रहणु घुरिजे, पंहिंजे वारे जो इंतज़ारु कजे। हिकिड़ो मिंट त हूंदो आहे, हिकिड़े मिंट में भला छा थो थिए। इन जे करे आउं चवां थो त न पहुचण खां बहितर आहे, लिखियलु बि हूंदो आहे, किथे किथे हाईवे ते तव्हां सफ़र कंदा हूंदो त लिखियलु हूंदो आहे त न पहुचण खां बहितर आहे माण्हू देरि सां पहुचे। उहा ॻाल्हि भली आहे। शादी पर गाॾी जी स्पीड केतिरी हुजणु? स्पीड त उहो त वरी हाणे रोड ते दारोमदार करे थो न। जेकॾहिं तव्हां हाईवे ते आहियो त पोइ वरी उते बि लिखियलु हूंदा, सिग्नल्स हूंदा आहिनि त जेका नंढी गाॾी आहे उनजी स्पीड 100 हुजे, ट्रक जी स्पीड केतिरी हुजे, उहो वरी पंहिंजे तरीक़नि सां लिखियलु हूंदो आहे। बाक़ी जेकॾहिं शहर में आहियो त ट्रैफिक जाम आहे त उते ज़ाहिर आहे 10, 20, 30 ते हलंदो, छा कंदो? बिल्कुलु लाइसेंस आहे, गाॾीअ जो लाइसेंस आहे, पोइ छा कयो, या ड्राइविंग लाइसेंस आहे, पोइ छा कयो। गाॾी जा कागज़ में लाइसेंस हूंदा आहिनि, गाॾी हलाइण वारे वटि लाइसेंस हुजणु बिल्कुलु लाइसेंस ज़रूरी आहे। ऐं अक्सर ट्रैफिक वारा जॾहिं बि मिलंदा आहिनि दोस्त असांजा ॿाहिरि, पुछा ई पहिरियां इहा कंदा आहिनि त बाबा ड्राइविंग लाइसेंस ॾेखार। ड्राइविंग लाइसेंस जो हिकिड़ो फ़ाइदो इहो बि आहे त तव्हां कंहिं वक़्तु बि कंहिं मसइले में जेकॾहिं आहियो त पोइ ड्राइविंग लाइसेंस तव्हांजो बचाव आहे। जेकॾहिं लाइसेंस न हूंदो त पोइ अञा तव्हां वधीक कानून जी पकड़ में अची वेंदो, तव्हां ही ग़लति थी वेंदा ऑफिस ते, पोइ मसइलो थींदो। उहो ई ॻाल्हि, तव्हां त वॾा सियाणा आहियो, तव्हां वॾा सियाणा थी विया आहियो माशाल्लाह। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त लाइसेंस जेकॾहिं तव्हांखे आहे त पोइ तव्हां किथे बि को बि मामिलो थिए थो त पोइ तव्हां उन मामले मां निकिरी वेंदो। पर जेकॾहिं न हूंदो त पोइ फासी वेंदो, चवंदो हिकु त तव्हांखे लाइसेंस न आहे, ॿियो रोड ते एॾी स्पीड सां थो हलायां, ॿुधाए कीअं पियो हलाए बाबा? मूंखे पुलिस वारा थी विया। कोई पुछा ईअं कंदा आहिनि न। हिकिड़े भेरे मां चयो हिकिड़े माण्हू खे, मां साईं मां प्रेस वारो आहियां, प्रेस वारो त पोइ छा कयां भाउ? मां चयोमांसि यार ईअं हे वठो लाइसेंस बाबा। कॾहिं कॾहिं अहिड़ा माना सख़्तु ऑफिसर मिली वेंदा आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा कुझु बि आहे, कानून आहे। ऐं उन ऑफिसरनि खे मां सलाम पेश कयां थो जेकी कंहिंखां टिड़ींदा न आहिनि, जेकी ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾियनि पिया। जेको बि माण्हू हुजे उनखे बीहारनि था। सो बहरहाल तकड़ि न करणु घुरिजे, उबराए बि न करणु घुरिजे। सुबुह सभिनी खे जल्दी हूंदी आहे ऑफिस में पहुचण जी, पंहिंजी असुलु जेका उन्हनि जी किरत आहे उते पहुचण जी। सो तकड़ि में कई हादसा थींदा आहिनि, नंढो मामूली जेकॾहिं को किथे को कंहिंखे का ठोकर लॻी वञे थी, कंहिंजी गाॾी कंहिं सां थोरी टचअप थी वञे थी, त पोइ हरू भरू बि एॾो वॾो मसइलो करण जी ज़रूरत न आहे। छो त तव्हां ईअं करण सां पोइ थिए ईअं थो त ट्रैफिक जैम थी वञे, पोयां परेशान थी वञनि इलाही माण्हू। थोरो जेकॾहिं कोई कंहिंखे का कुंड बि लॻे थी न, पोइ ॿई हमरा गाॾियुनि मां लही करे यको वरी हिक ॿिए खे ॾिसनि था, तुमने लॻाया भई,
मां त असीं किथे लेट मुंहिंजो थियो वञो कसूर त डायरेक्टर दरका थो ॾे ॾिसो न। ऑफिस लेट छो पुॼायो डायरेक्टर खे कहिड़ी ख़बर त किथे किथे मसला थिया आहिनि डायरेक्टर खे निंड ई कोन लॻे ईंदी त आहे। डायरेक्टर आहे न गाॾी में नथो अचे न डायरेक्टर गाॾी में ईंदो आहे पर उन सां मसइलो इहो आहे त उनखे राति जो निंड न ईंदी आहे, सुबुह जो सवेर ईंदो आहे सभिनी खां पहिरियां उहो पहुचंदो आहे ऐं हिते कोई बि न ईंदो आहे। माना असांजे स्टूडियो जो जेको तालो आहे उहो खोलींदो आहे लॻे ईंदो तो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त खिल पोइ मस्ती मज़ाक जो प्रोग्राम आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम थियण वारो आहे। अॼु बि कचहरी कंदासीं, मौज़ूद महिमान असां सां गॾु हूंदा, तव्हां बि असां सां गॾु हूंदो। हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं तव्हांखे, उहा इहा आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं पोलियो जा फुड़ा पीआरण सां यकीनन तव्हां ऐं असां परेशानी खां बची वेंदासीं। पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे बिल्कुलु वेझो पहुची चुको आहे ऐं बसि थोरो अञा रहे थो इहो वायरस असांजे मुल्क में घुमे थो पियो, ईअं घुमे थो पियो। इन वायरस खे जड़ खां ख़तमु करिणो आहे। उन करे तव्हां ऐं असांखे लापरवाही जो गुज़ारो न आहे करिणो। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरणा आहिनि। 2 फुड़ा पीआरण सां तव्हांजे ॿार जी ज़िंदगी महफ़ूज़ थी वेंदी ऐं तव्हांजे ॿार जो फ्यूचर महफ़ूज़ थी वेंदो। असांजो ॿारु, तव्हांजो ॿारु जेकॾहिं पंहिंजनि पेरनि ते बीठो हूंदो त पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीहंदो, छो त पाकिस्तान जे मुस्तक़बिल जा इहे मेमार आहिनि, तव्हां असांजा इहे नंढड़ा पितकड़ा ॿार। सो इन्हनि ॿारनि खे 2 फुड़ा पोलियो जा ज़रूरु पीआरियो। हर 5 सालनि जो ॿारु, 5 सालनि ताईं जे ॿार खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरणु इंतिहाई लाज़मी आहिनि। जेकॾहिं तव्हांजे ॿारनि पोलियो जा फुड़ा न आहिनि पीता त उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। बसि हाणे पोलियो खां पाण छुटकारो वठण वारा आहियूं, तव्हांजो सहकार खपे, तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां जेको सहकार कयो आहे। हाणे पोलियो जे ख़ात्मे जे बिल्कुलु असीं वेझो पहुची चुका आहियूं, पर पोइ बि अञा थोरो ख़तरो आहे असांखे। इन ख़तरे मां पाण खे निकिरणो आहे। सो इन ख़तरे मां निकिरंदासीं, ईअं पोलियो जा 2 फुड़ा पीआरींदासीं पंहिंजनि ॿारनि खे। जिन ॿारनि पोलियो जा फुड़ा पी छॾिया आहिनि उन्हनि खे ॿीहर बि पीआरे सघजनि था। बिल्कुलु सही, ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं इहा ॻाल्हि सभिनी खे ॿुधणु घुरिजे त को बि इन जो साइड इफेक्ट न आहे ऐं को बि इन जो नुक़सानु न आहे। जेकी माण्हू इहो चवनि था, ख़ासि तौर ते इहे ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजे त मथे में सूरु पइजी वियो आहे त साईं इहे हराम जुज़नि मां इहे पोलियो जा फुड़ा तयारु थींदा आहिनि, हीअं थींदो आहे, हूअं थींदो आहे, ॿारनि जो फ्यूचर अॻिते हली नुक़सानु थींदो आहे, अलाए छा इहे साइड इफेक्ट। बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हाणे त मौलवियुनि, मुफ़्तियुनि, ज़ाकिरनि, डॉक्टरनि, हर बाशऊर माण्हूअ, साञावंद माण्हूअ इहा ॻाल्हि चई छॾी आहे त पोलियो जा फुड़ा असांजे ॿार जे लाइ इंतिहाई मुफ़ीद आहिनि, इंतिहाई फ़ाइदेमंद आहिनि। सो ॿार जी जेका आहे सा स्टेमिना ऐं ख़ासि तौर ते ॿारु मज़बूत थिए थो न, जेको पंहिंजनि पेरनि ते बीहे थो। भला जेकॾहिं पंहिंजो ॿारु माज़ूर थी वञे त पंहिंजे लाइ केॾी परेशानी आहे, ॾाढी परेशानी थींदी। उनजी सार संभाल लहणु, वॾो थिए तॾहिं बि उनजी टहल टकोर करणु केॾो वॾो मसइलो आहे। इन जे करे चवंदो आहियां त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो। जेकॾहिं पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते पहुती आहे त उन्हनि वर्करनि खे मान ॾियो, उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि जो आदरभाव कयो। इहे ख़बर अथव पोलियो जा वर्कर गर्मीअ में, सीअ में, माना ॿिन्ही मुश्किलातुनि में, गर्मी ॾाढी हूंदी आहे तॾहिं बि मसइलो आहे, सीउ हूंदो आहे तॾहिं मसइलो आहे, पर इहे पोइ बि दर वञी करे तव्हांजे ॿारनि जी हिफ़ाज़त जे लाइ पोलियो जा फुड़ा पीआरण ईंदा आहिनि। सो इन्हनि बिल्कुलु उन्हनि सां कोऑपरेट कयो ऐं जेके हाई रिस्क इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बि कोऑपरेट करणु घुरिजे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मालूमात जो नंबर बि तव्हांखे शेयर करे छॾियूं, वालिदैन खे आहे त उन्हनि सां कोऑपरेट करिन ऐं अगरि न आया आहिनि त पोइ 1166 ते कॉल करे उन्हनि सां राब्तो करियो। सही, 1166 टेलीफोन नंबर आहे, हेल्पलाइन जो नंबर आहे। वधीक मालूमात जे लाइ तव्हां हिते टेलीफोन करे सघो था। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, पंहिंजनि ॿारनि जे लाइ टाइम कढंदो, इहो सम्झो तव्हां पंहिंजे लाइ टाइम कढो था। ॿार तव्हांजा आहिनि, गुज़ारिश असीं कयूं था। सो वॾी महिरबानी थींदी तव्हांजी, तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरींदव। 5 सालनि ताईं जे ॿार खे पोलियो जा फुड़ा पीअणु लाज़िम आहिनि। जेकॾहिं तव्हांजे ॿार पोलियो जा फुड़ा पी छॾिया आहिनि त वरी ॿीहर बि उन्हनि खे पीआरे सघनि था। इलाही असांजा वालिदैन ईअं चवंदा आहिनि त साईं हाणे हफ़्तो 15 ॾींहं पहिरियां त पीआरियासीं, बाबा वरी पीआरे सघजनि था, ॿीहर पीआरे सघनि था। इन जा के बि साइड इफेक्ट न आहिनि। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। 1166 हेल्पलाइन तव्हांजे बच्चनि जो ई फ़ाइदो आहे, तव्हांजो ई। बिल्कुलु तव्हांजा ॿार, तव्हांजी औलाद सभिनी खे प्यारी हूंदी आहे। थोरो टाइम कढण जी ज़रूरत आहे। महिरबानी कयो, बुनियादी सिहत मर्कज़ हलिया वञो, पाण पंहिंजे ॿारनि खे पीआरियो पोलियो जा फुड़ा। ऐं जेकॾहिं तव्हां वटि टीम पहुचे थी त इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल बचायो, बिल्कुलु पाकिस्तान जो मुस्तक़बिल बचायो, पंहिंजो फ्यूचर सेव कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे महफ़ूज़ बणायो। पोलियो जा 2 फुड़ा हर 5 सालनि जे ॿार जे लाइ इंतिहाई लाज़मी आहिनि। 1166 वधीक मालूमात जे लाइ हेल्पलाइन नंबर आहे, तव्हांखे ॾेई छॾियोसीं। ऐं इन खां पोइ वरी पाण कचहरी कंदासीं, मौज़ूद महिमाननि सां बि, उन्हनि सां बि हाल अहिवाल थींदो। पर इरशाद जी जीजल अख़बार शादी वाह जी ॻाल्हि कयो, अॼु त मूंखे विसरी वई ॻाल्हि इहा त जीजल अख़बार में पढ़ंदा आहियूं। बिल्कुलु तव्हां ईअं मूंखे यादि ई ॾियारींदा कयो। जीजल अख़बार अॼु खटियूं मिठियूं ख़बरूं हिन में छपियल आहिनि।
सब खां पहिरियां त इहा ख़बर छपियल आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त हाणे काउंटडाउन शुरू थी वियो आहे, इमरान ख़ान जी हुकूमत खे टफ टाइम ॾियण वारा आहियूं असीं। ऐं कल्ह वरी इहा बि सोशल मीडिया ते ख़बर पए पई असांखे, सोशल मीडिया वाइड जो ज़रियो आहे जेको तकड़ में असां ताईं इंफॉर्मेशन पहुचाईंदो आहे त पंजाब में जीअं पहुता आहिनि पीपल्स पार्टी वारा इहे लॉन्ग मार्च जो हिकिड़ो वॾो जलसो खणी करे, सो इहे समूरा माण्हू उते वरी उन्हनि खे रोकियो वियो आहे पंजाब में, इहा ॻाल्हि ख़बर पई आहे। सो पंजाब में उन्हनि जी जेका आहे सा रस्ता रोक कई वई आहे, पर पोइ बि वर्कर ऐं ख़ासि तौर ते जियाला पुरअज़म नज़र आया असांखे। सूरदानी जीजल अख़बार मुंहिंजे हथनि में आहे, जेका कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु आहे। हिन अख़बार में छा छा लिखियलु आहे इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे ऐं ख़मीस जे ॾींहं जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं त 3 मार्च आहे ऐं 2022 मुताबिक़ 29 रजबुल मुरजब। हिन अख़बार जो शुमारो 202 सिफ़ा 8 क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। लीड ख़बर इहा लॻियल आहे त इमरान हुकूमत जी उबती ॻणप शुरू थी वई आहे। पंजाब में दाख़िल थींदे ई दमादम मस्तु कलंदर थींदो बिलावल भुट्टो ज़रदारी। ऐं इन खां सवाइ ईंदड़ 48 कलाकनि में बेतमादी रिथ आणण जो इम्कान नंबर पूरा आहिनि, फज़लुर रहमान साहिबु चए थो। फज़लुर रहमान साहिबु चए थो त बसि हाणे इमरान ख़ान साहिब जी हुकूमत वञण वारी आहे, छो त बेतमादी रिथ असीं आणण वारा आहियूं, असांजा नंबर पूरा आहिनि। 48 कलाक अहम आहिनि इन हवाले सां। नंबर गेम पूरी आहे, बेतमादी रिथ जल्द खां जल्द आणणु घुरिजे ऐं रिक्विज़िशन जमा कराई वञे। नंबर रुकनी अपोज़िशन कमेटी जी सिफ़ारिश। ऐं वज़ीर आज़म जे ख़ासि माविन सरदार यार मोहम्मद रिंद उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ऐं PTI मार्च मीरपुर ख़ासि पहुतो, हुकूमत जूं इत्तेहादी पार्टियूं मुतहद आहिनि, शाह महमूद कुरैशी। हाणे PTI वारा पाण बि मार्च कनि पिया, हेॾूं अपोज़िशन वारा मार्च कनि पिया, ॿई मार्च में लॻा पिया आहिनि। ख़बर न आहे त छा थियण वारो आहे। हाणे वधीक अपडेट्स ईंदियूं रहंदियूं, तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। शेख रशीद साहिबु चए थो त बिलावल जो लॉन्ग मार्च पंहिंजो ई मार्च आहे, का ॻाल्हि ई न आहे, इहे सभु असांजा पंहिंजा आहिनि। ऐं उनजो ख़ैरु आहे, बेतमादी रिथ खां घबरायल न आहियूं, शेख रशीद इहो चए थो। ऐं कोयटा में धमाको, DSP सूदो 3 माण्हू शहीद थी विया, 25 ज़ख़्मी, अस्पतालुनि में एमरजेंसी लागू। इन खां सवाइ ख़बरूं इहे आहिनि त वॾे वज़ीर पारां आगाह टी कणक जे फ़सुल जी ख़रीदारी लाइ 5.6 अरब जारी करण जी मंज़ूरी। ऐं थरकोल ब्लॉक 2 में धमाके खां पोइ पावर प्लांट खे बाहि, 5 पोरियत ज़ख़्मी। ड्रखण ऐं दादू में पुलिस मुक़ाबिला, 2 धाड़ेल मारिजी विया, 1 गिरफ़्तार, SHO ज़ख़्मी। इहा ख़बर बि अॼोकी अख़बार में शाया थियल आहे। ऐं इलाइक़ाई ख़बरूं बि तमामु घणियूं अख़बार छपींदी आहे। ख़ैरपुर ज़िले जी क़दीमी ऐं 2 नंबर वॾी दरसगाह, हॉस्टल ऐं रांदियुनि जी मैदान ते कब्ज़ा, सुञाण धुरनि में ताव, नोटिस वठण जो मुतालबो। इन खां सवाइ पाण जेकॾहिं शोबिज़ जे पेज ते निगाह विझूं थोरी त उते खोड़ सारियूं ख़बरूं तव्हां पढ़ी लाहींदा त माण्हू छा पढ़ंदा? ऐं थोरी ख़बरूं पढ़ां थो, चटपटियूं ख़बरूं पढ़ां थो, भलियूं ख़बरूं पढ़ां थो, थोरो मां हिननि खे सुर्खी ॿुधाए करे पोइ वरी मां ग़ाइबु थी वेंदुमि। पोइ पाण ई अख़बार पढ़ंदा। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो ख़बर त यासिर नवाज़ नीलम मुनीर सां गॾिजी कमु करण बाबति निदा यासिर ॿुधाए छॾियो। अॻिते ख़बर जेका आहे न त उहा पाण अख़बार पाण पढ़िजो। इन खां सवाइ ॿी ख़बर इहा आहे त फ़नकारनि ते तनक़ीद, महविश हयात सोशल मीडिया ते कड़की पई। फ़नकार पब्लिक प्रॉपर्टी हूंदो आहे, पर फ़नकार जी बि प्राइवेट ज़िंदगी हूंदी आहे। तव्हांजो छा वञे, असीं छा था कयूं? महविश हयात जेकी पंहिंजी मर्ज़ी लाइ ॿियनि खे नुक़सानु पहुचाईंदा, उन्हनि जो हिकु न हिकु ॾींहुं एहतिसाब थींदो। ऐं इन खां सवाइ भारतीय तामिल अदाकारा अकेला नारायण अमरीकी फ़ौज में शामिलु थी वई। बरतानवी अदाकारा एली जी ॾाढी ख़ूबसूरत तस्वीर बि अॼोकी अख़बार छपी आहे। ऐं इन खां सवाइ रांदियुनि जूं ख़बरूं बि आहिनि। ऐं रांदियुनि जी ख़बरुनि में बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि, कुझु इलाइक़ाई रांदियुनि जूं ख़बरूं बि आहिनि। त सजावल में पहिरियों भेरो स्प्रिंग स्पोर्ट्स फेस्टिवल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं ऑस्ट्रेलियावी रांदीगराणी मैच तुराइन जेको आहे सो गुम थी वई। मैच तुरण लाइ काॾे हली वई। सो बहरहाल खोड़ सारियूं ख़बरूं अॼोकी अख़बार में पढ़ण लाइ तव्हांखे मिलंदियूं। रोज़ानी जीजल अख़बार वेझे आकर खां घुराए वठो, उनखे चई छॾियो, या वेझे बुक स्टॉल तां या अख़बारी स्टॉल तां तव्हांखे रोज़ानी जीजल अख़बार मिली सघे थी। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक दी आहे। तव्हां वठंदा आहियो ख़ूबसूरत अंदाज़ में, मोटी अचूं था महिमान सां मिल रहा आहियूं। वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। बलीकार बलीकार हिकु भेरो वरी बलीकार। वाह वाह वाह, तव्हांजो बलीकार चवण जो अंदाज़ अञा ताईं उहो ई आहे, शाल ईअं ई रहे। बलीकार हिकु भेरो वीरी, तव्हां सभिनी दोस्तनि खे बलीकार चऊं था। उमेदु आहे त तव्हां असांजे प्रोग्राम अॼु ॾिसंदा हूंदो ऐं यकीननि हिन प्रोग्राम खे इंजॉय बि कंदो। मुज़ महिमान ॾाढा सुठा भला महिमान असां सां गॾु आहिनि। अॼु ॻाल्हाईंदासीं पाण तालीम ते। तालीम जो अॼु कल्ह
मयार कहिड़ो रहियो आहे पाकिस्तान में, तालीम पाण वटि केतिरी आहे ऐं पाण वटि केतिरी बि तालीम हुजे, पाण वटि चवंदा आहिनि त तालीम उहा न आहे जेका अॻे ज़माने में आगाटे ज़माने में हूंदी। हाणे त जदीद तरीक़ा अची विया आहिनि, वसीला अची विया आहिनि, डिजिटल सॼो सिस्टम थी वियो आहे, पर पोइ बि चवनि था त जेका पुराणी तालीम हुई न साईं उहा वॾी कम जी हुई। पुराणा 8 दर्जा पढ़ियल मैट्रिक पास माण्हू बि अॼुकल्ह वारे माना BA MA वारे खां वधीक होशियारु हूंदो, अञा आहे बि सही। अॼुकल्ह तव्हां BA वारे खे चओ, MA वारे खे चओ त बाबा मोकल ई दरख़्वास्त लिखी ॾेखार, त उहो बि अॼुकल्ह नथो लिखी सघे, हुनखे का ख़बर ई न आहे। पर पहिरियां ज़माने में जेका तालीम हूंदी हुन में छा हुयो अहिड़ो जो माण्हू एॾा होशियारु हूंदा हुआ। इन मामले ते अॼु ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां मौज़ महिमान आहिनि जेकी इन वाले सां कचहरी कंदा। असां सां सभ खां पहिरियां जेका शख़्सियत तव्हांखे TV स्क्रीन ते नज़र ईंदी उनजो नाम आहे सैयद रोशन अली साहिब। सर अस्सलाम वालेकुम, कैसे हैं? ठीक है जी, वालेकुम। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ जेका ॿी शख़्सियत आहे उहा असांजे प्रोग्राम में पहिरियां बि ईंदी रही आहे। अॼु वरी कचहरी कंदासीं तालीम ते, ऐं ख़ासि इहो मौज़ू आहे, इन मौज़ूअ ते वीचारणु बि घुरिजे, इन मौज़ू ते ॻाल्हाइणु बि घुरिजे, ऐं जेकी बि इन में उणायूं आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ के सलाह के मशवरा बि ॾियणु घुरिजनि हिक ॿिए खे। सो रोज़ संगीता साहिबा सां गॾु उनखे भली कार चऊं था। कैसी हैं? ठीक है जी, बिल्कुल ठीक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। उन खां सवाइ ॾाढो सुठो ख़ूबसूरत हिकिड़ो रागी बि असां अॼोके प्रोग्राम में सॾायो आहे। ॾाढा सुठा कलाम ॿुधाईंदो आहे। उन जूं 2 ख़ुसूसियतूं आहिनि, हिकु त उहो सुठो रागी आहे, ॿियो सुठो शेफ़ बि आहे। सो ॾाढा सुठा खाधा बि पचाईंदो आहे। सो मज़ेदार खाधा पचाए रागी थी वियो। मां चयोमांसि भाई इहो कीअं चए पियो बाबा, पचाईंदे कॾहिं माना को थाल किरी पए, कॾहिं का ॾोई जेको आहे किथे अटकी पए, साज़ ठही पिया पवनि, मां बि ॻाइणु शुरू पियो थी वञा। इहो हिकिड़ो हुनजो स्टाइल आहे। हीअ मज़ाक थो कयां, ईअं न आहे, ॾाढो सुठो रागी आहे। असां हुनखे भली कार चऊं था। अली समूह साहिब असां गॾु आहे। कीअं आहियो अली भाई? ठीकु आहियो? राधा करम, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त, मौला जो असां ते बि करम आहे। हा, तव्हां घणी तारीफ़ करे छॾी, वधीक थी वई आहे, मोहबत आहे। हा, घणी करे छॾियो। महिरबानी तव्हांजी, तव्हांजी महिरबानी आहे। तव्हां एतिरे ख़ूबसूरत प्रोग्राम में असांखे इनवाइट कयो, वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी। अॼु ॻाल्हाईंदासीं, पाण कचहरी कंदासीं, खाधा बि तव्हां खां कुझु नवां की नयूं डिशिस ॿुधाइजो, नयूं ट्रिक्स ॿुधाइजो, जिनखे ख़ासि तौर ते असांजी वधियूं भेनरूं जिन खे बावर्ची खाने में वञण खां पोइ ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त हाणे छा नओं पचायूं, घर जे मर्दनि खे कीअं माना ख़ुशि रखूं, त इहे माना टिप्स आहिनि इहे बि की अहिड़ा लज़ीज़ खाधा पचायो जो मर्द माना ॿाहिरि वञनि ई कोन्ह, चवनि बाबा हिते ई पचाए, होटल केरु वञे, होटल ई मानी वणे ई नथी। सो उहे जेकी ट्रिक्स आहिनि उहे अली समी साहिब खां अॼु पुछा कंदासीं। सो असां सां गॾु वरी उस्ताद मोहरम नाज़ बि हूंदो आहे, जंहिं ते असांखे बि नाज़ आहे। नालो अहिड़ो रखियो अथई न, माना नाज़ ई नाज़ आहे। मोहरम साईं कीअं आहियो? ठीकु आहे? अलाह करम, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु ठीकु ठाक। ॾिसंदड़नि खे सलाम सिंध, अव्हांखे बि सलाम सिंध, महिमाननि खे बि सलाम सिंध। वाह वाह वाह। इहो त अॼु ॿुधायो त मोहरम नाज़ छो रखियो अथव? तख़ल्लुस आहे छा? नाज़ ही मुंहिंजो प्रिंसिपल हुयो, उन्हनि उहो म्यूज़िक जा शौक़ीन हुया उहे। अच्छा। पोइ उहे असेंबली में बि मूंखे एज़ अ की जेको आहे न म्यूज़िशियन या एज़ अ कीबोर्डिस्ट परफॉर्म कराईंदा। पोइ उन्हनि चयो त असांखे तव्हां ते नाज़ आहे, पोइ उन्हनि जो तख़ल्लुस बि मूंखे नाज़ ॾेई छॾियो। उस्ताद पाण वेठा आहियूं, सच ॿुधायो। एप्रिसिएशन सर्टिफिकेट्स बि आहिनि उतां पंहिंजे कॉलेज जा जी। इहा नाज़ का छोकिरी त न आहे न? नाज़ न आहे छोकिरी, कमल आहे पर अलाए किथे आहे। असल में छा आहे त थींदो ईअं आहे कॾहिं कॾहिं त जीअं मर्द मायूं जीअं मर्दनि जो नालो पोयां रखनि थियूं न मोहबत में, मां चयो नओं ट्रेंड तव्हां मुतारिफ़ करायो हुजे। अदा मोहरम के पाण के नाज़ है, नाज़ या बसि हक़ीक़त इहा आहे त तख़ल्लुस इहो अहिड़ो आहे, इहो मर्द ते बि आहे नाज़ सतो ज़ाब साईं, मशहूरु शख़्सियत आहे, अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि। मीर अली नवाज़ नाज़ हुयो साईं? हा जी, हा, उनजे नाले ते जेको आहे अली नवाज़ नाज़ तमामु वॾी हिस्ट्री आहे सिंध जी। उनजी शाइरी, उनजो इश्क लव स्टोरी, उनजी लव स्टोरी में उनजो ठहियल महल, फैज़ महल तव्हां ॾिठो आहे, पाण तव्हां आयो ई बाली महल आहे या उहो पंहिंजो? बिल्कुलु बिल्कुलु नहीं, बालीअ जो जेको आहे सो दीवानो। हा बाली महबूबा अली नवाज़ नाज़, हा मीर अली नवाज़ नाज़, मीर अली नवाज़ नाज़। हिन रमज़ खे सोना छा सम्झा, तुंहिंजी रमज़ खे सोना छा सम्झा, इनकार आसान भी आहे दुश्वार भी आहे। इकरार सम्झा या वो ये भी आहे न, आसान भी आहे दुश्वार भी आहे, तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो, एतबार कयो। हा हा हा। सो हिन ते पाण जा ॻाल्हाईंदासीं, वॾो तफ़सीली किस्सो आहे, मौज़ महिमान वेठा आहिनि। बहरहाल टॉपिक आहे एजुकेशन जो भी तमामु ज़बरदस्त नॉलेज मिलंदी। माना ये ॾिसनि था असांखे, चवनि था त माना पाण में लॻा बि आया न जी गुफ़्तगू नाज़ ते बेस छड़ी वई। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त पाण जेका गुफ़्तगू कयूं था ॿिन्ही महिमाननि खे सम्झ में नथी अचे। न न नालो समझ में आयो सर सिंधी समझ में आती है ना? थोड़ी आती है ना, वही मैं कह रहा था, समझ भी नहीं आ रही। और सब ठीक है, खैरियत से, मजे में? क्या हो रहा है आजकल, क्या मसरूफ़ियात हैं आपकी? सबसे पहले तो ये बताएं, फिर बाद में तालीम पे आते हैं। जी, हमारा तो सर ताल्लुक जो है ना रियल एस्टेट से है। अच्छा, रियल एस्टेट से? जी, रियल एस्टेट से। सही है। तो
और बाकी ये जो अपने मुल्क के हालात के ऊपर जो है ना, जो आजकल हो रहा है, उससे थोड़ा दिल दुखता है। सही सही कि मुल्क में जो भी हालात चल रहे हैं उसके हिसाब से हर आदमी परेशान है। सही सही। और इतने परेशान है कि लोग बोलते नहीं है मगर अंदर से बहुत परेशान है। इवन कि जिनको पहले दो वक्त की रोटी मिल रही थी, आजकल उनको एक वक्त की रोटी भी बड़ी मुश्किल हो गई है। बिल्कुल बिल्कुल सही बात है। तो अब वो जो हम तो अल्लाह से चली गई, वो मोहब्बतें चली गई। हम हमेशा अल्लाह से दुआ यही करते हैं कि अल्लाह पाक मतलब इन सबको खुशहाल करे। हमारे हुक्मरान जो हैं कोशिश करते हैं अच्छा काम करने की, मगर वो अनफॉर्चुनेटली अच्छा काम कर नहीं पाते। सही सही। और या तो उसमें उनकी नीयत का दखल होता है। सही। अगर वो नीयत से सही काम करेंगे तो हर चीज़ सही हो जाएगी। सही बात है। और हम सबको मिल के उसके अंदर अपना किरदार अदा करना चाहिए कि हम लोग चाहते हैं कि अगर हम अपने मुल्क को सीधा करना चाहते हैं तो हमको सबको मिल के मेहनत करनी होगी। सही बात है। सही बात है। क्योंकि आप माशाल्लाह साहिब हैसियत हैं, अल्लाह ने हमें भी साहिब हैसियत बनाया, हम सब लोगों को साहिब, मतलब जो लोग जो नीचे के लोग हैं, जो नीचे मतलब हमसे जो छोटे से नीचे दर्जे के जो लोग हैं, तो वो जो है उनको सर्वाइव करना बहुत मुश्किल हो गया। सही बात है। उनके लिए मुश्किल है। उनको एजुकेशन तो बहुत बात की बात है, उनको खाने के लाले पड़े हुए, तो उनका पुरसाने हाल बहुत सारे अफराद कमाने वाला एक, और उसकी भी वो जॉब है वो कोई अच्छी खासी नहीं है। सर अब देखें सरकार ने 25,000 रुपये जो है ना वो फिक्स कर दी तनख्वाह मिनिमम। अब वो मेरा अपना एक कज़न है, वो मतलब बी करके आया है, उसको 50,000 रुपये की जॉब मिल रही है, उसका बिजली का बिल आता है 80,000 रुपये, वो कहाँ से सर्वाइव करे? वो शादी नहीं कर रहा इसी बात पे। सही सही है। तो मतलब इतने माली मसाइल बढ़ चुके हैं कि उसको मतलब हल करने के लिए। उसको मशवरा दे दें आप, वो एसी हटवा दें, शादी कर ले यार। नहीं खैर वो तो कम आ रहेगा बिल। नहीं मैं चले, ये तो एक मजाक की बात है, वो तो खैर कर ही लेंगे शादी। इतने दुख की बात बताई मुझे आपने सुबह सुबह। वो शादी नहीं करा वो इसलिए कि वो उसको पता है कि अगर मैं किसी को लेके आऊंगा तो उसकी भी जिम्मेदारी बढ़ जाएगी। जबकि मेरा ईमान ये है कि मैं उसको समझाता हूँ कि भाई आप शादी करो, आपका रिस्क बढ़ जाएगा। सही। आप 2 शादी करो उससे ज्यादा रिस्क बढ़ेगा। ये अच्छी बात कही आपने। ये दिल खुश करने वाली बात कही आपने। 2 शादियां करो, रिस्क बढ़ जाएगा। 3 करें तो नहीं, मगर आपने उनके हुकूक भी तो अदा करने। सही सही। लोग सिर्फ एक से डर जाते हैं, डरना नहीं चाहिए, शादी करें मगर उनके हुकूक अदा करें। सही सही। तो फिर किसी को कोई प्रॉब्लम नहीं होगी। आपकी कितनी शादियां हैं? मेरी एक ही है सर। घर वाले देख रहे हैं आपको भी? बिल्कुल सर, देखना चाहिए। जो मशवरा दे रहे हैं नहीं, मैं कर सकता हूँ मगर मैं करूंगा इसलिए नहीं कि मैं शायद उनके हुकूक अदा नहीं कर सकता फाइनेंशियली। नहीं सर, ये भी सर बेगम का डर लग रहा है। ये नहीं, बेगम का डर तो नहीं है, अल्लाह का शुक्र है कि मेरे को अल्लाह के अलावा किसी और से डर लगता ही नहीं है। सही। जो आदमी अल्लाह से डरता है ना, भाभी ये घर आएंगे अभी 2 घंटे के बाद आएंगे। मगर मैं करना इसलिए नहीं चाहता हूँ कि घर में सुकून जो है ना, जो हमें एक बीवी से सुकून है अल्हम्दुलिल्लाह, वो बहुत अच्छा सुकून है। और हमें कोई शिकायत नहीं है। इंसान को शिकायत होती है तो फिर वो दूसरी शादी की तरफ जाता है, तीसरी शादी की तरफ जाता है। जब घर में सुकून है बच्चों की तरफ से, बीवी की तरफ से, क्या जरूरत है कि तीसरी शादी करने की? ये अच्छी बात करी आपने। अगर सुकून नहीं है तो फिर दूसरी शादी कर सकता है। मगर अब ये है कि जो वो जो लोग हैं ना जिनके साथ ये हो रहा है, तो उनको तो हमारे हुक्मरानों को मिलकर कोई ऐसा फैसला करना चाहिए कि मैं सही बताऊं कि उनको ये ज़रूर करना चाहिए, अगर वो मुल्क को तरक्की की तरफ लेके जाना चाहते हैं या वो अपनी खुद तरक्की चाहते हैं। तो खान साहब ने भी यही किया ना सर, दूसरी शादी की फिर तीसरी की, ये तरक्की ही है ना सर। देखिए मैं किसी का नाम नहीं लेना चाहता, मगर ये कि अगर आप 10 शादियां करें, हुकूक अदा करें, और चले वो करें ना करें, अगर आपने अगर किसी से वादा करके अगर किसी मुल्क के हुक्मरान बन के आए हैं, तो आपको उस जो आपने उनसे वादे किए थे उसका पास जरूर रखना चाहिए। सही। अगर संगीता जी आप टुकर देख रही हैं, गुस्सा आ रहा है? नहीं दूसरी शादी कर रहे हैं लोग। हमारा मौजू ये नहीं था, मगर मौजू शादी की तरफ चला गया। अच्छा मौजू है वैसे। नहीं, अच्छा मौजू है कि भाई शादी क्यों नहीं हो रही? नहीं, वो अच्छा मौजू उस सूरत में है कि अगर सब खुशहाल होना तो फिर तो बहुत अच्छा मौजू। सही। मगर हम लोग सब मायूसी की हालत में, मगर चले अच्छा इस बार में थोड़ा सा हद बोल रहे हैं। नहीं, कहते हैं जो आने वाला मेहमान होता है वो अपना रिज़्क खुद लेके आता है। ये तो सही बात है। वो कोई अब ये जॉब लग जाए, पैसे आ जाएं, ये हो जाए, तब तक तो बंदा बूढ़ा ही हो जाता है। देखिए वो हम तो जब वो कोशिश करते हैं हमारी तनख्वाह 25,000 हो जाए तो महंगाई 50,000 पे चली जाती है। सही बात है। बिजली का बिल आता था 15,000 रुपये का, अब 70,000 रुपये का आना शुरू हो। तो वो आप तो चलिए ये अच्छा हुआ आपने जब शादी की थी, महंगाई नहीं थी तब इतनी। नहीं, उस वक्त तो महंगाई नहीं थी तो शादी कर ली थी। तब क्या सूरत हाल थी महंगाई की? नहीं, महंगाई क्या 3,000 रुपये तोला सोना था। अच्छा, कितना? 3,000 रुपये। 3,000 रुपये सोना एक तोला? 84 की बात कर रहा हूँ। अच्छा 3,000 रुपये तोला। 84 में पैदा हुआ था। खुशहाल थे हम।
आप क्यों पैदा हुए थे? सही सही। और रोटी कितने की थी? आपको पता होता ये हालात होंगे तो पैदा हो जाते सर। वो अब हम तो अपने बस में नहीं थे सर, आ गए ना। अच्छा, डायरेक्टली आ गए। हमसे अगर पूछते तो हम पाकिस्तान में ही नहीं आते भाई। नहीं सर, ये सर मैं डिसएग्री करूँगा। मैं माशाल्लाह काफ़ी मुल्कों में गया हूँ, मगर जो मुझे अपना मुल्क नज़र आया ना, मैं खुदा की कसम सारी बात होने के बावजूद भी हमें हमारा मुल्क बहुत अच्छा लगता है। मैं मजाक कर रहा हूँ सर, वैसे तो मुझे पता है कब मजाक करें, मगर जो मुल्क है ना, जो लोग बातें करते हैं कि मुल्क से बाहर जाते हैं, मगर वो आपको अंदर की बात नहीं बताते। वो उनको अपनी सफ़ेद पोशी कायम रखनी होती है। वो जब आते हैं ना तो वो अपना एक जाली रोब रख के आते हैं कि हम इंग्लैंड से आए, हम अमेरिका से आए, हम थोड़ा सा, बेचारे लोग भी जो है ना उनकी खिदमत कर रहे होते हैं, उनको खाने खिला रहे होते हैं। सही। मुझे काफ़ी ऑफर्स आई हैं, मैं शेफ हूँ दुबई की, सऊदीया की, मगर मैं रिजेक्ट कर दीजिए। कम अपने मुल्क में, कम हो अपने मुल्क में। पाकिस्तान जिंदाबाद भाई, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद है तो कोई शक नहीं। मगर पाकिस्तान को जिंदाबाद करने के लिए जिंदाबाद का नारा लगाते तो उसको जिंदा रखने के लिए भी हमें कुछ करना पड़ेगा। सही सही सही। वो कौन करेगा? मैं आपसे सवाल करता हूँ, वो कौन करेगा? वो सही बात है। खान साहब करेंगे? कौन करेगा? हम तो खान साहब से बड़ी उम्मीदें लेकर आए थे, मगर वो खान साहब ने वो सब कुछ नहीं किया जिससे हम सबको उम्मीदें थी। चले जी, एजुकेशन पे आ जाते हैं। तालीमी मयार को क्या कैसे देखती हैं रोज सब आप? अच्छा, अगर बैक टू 2020 देखें तो उससे पहले तो बहुत अच्छा एक प्रोसेस चल रहा था एजुकेशन का। 2020 के बाद क्योंकि कोविड का टाइम भी आया, पेंडेमिक था, जॉब चली गई, क्लोजर्स हो गए स्कूल के और भी काफ़ी चीज़ों की, तो उस वजह से बहुत इफेक्ट हुआ है। जैसे एजुकेशन ये कह लो कि इट्स अ लर्निंग प्रोसेस, ऑन गोइंग प्रोसेस है, ताउम्र आपका चलता रहता है, आप सीखते रहते हैं, लेकिन उसके एक इनिशियल स्टेप जो है वो एजुकेशन और बड़ी ज़रूरी है। और अभी 2022 में देखें तो बच्चों का इंटरेस्ट बिल्कुल भी नहीं है। और न्यूज़ आती है कभी स्कूल ओपन हो रहे हैं, कभी ऑनलाइन जा रहा है, तो इस प्रोसेस में बच्चों का जो इंटरेस्ट होता है, इवन टीचर्स का इंटरेस्ट भी कम हो जाता है। हम लोग की भी अभी जो इस प्रोसेस चल रहा है वो यही है कि कब छुट्टी होगी। सही सही। पहले ऐसे नहीं था, अभी हम बच्चों के साथ शामिल हो गए, कब छुट्टी होगी। हम लोग को भी, टीचर्स का भी यही है, इंटरेस्ट जो है वो कम हो गया है और लैक कर रहा है बहुत ज़्यादा। तो जो बच्चे जो सीख रहे थे, अब अगर आप क्लास में जाके देखें, उनको टीच करें तो वो ब्लैंक है, उन्हें जो पीछे सीखते आए हैं वो उनको याद नहीं है। तो एजुकेशन बहुत इफेक्ट कर रही है, और एजुकेशन इफेक्ट कर रही है तो ऑब्वियसली हमारे मुल्क में भी इफेक्शन होगा। सही 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 बात। क्योंकि बच्चे तालीम नहीं ले रहे, उस मेयार पर नहीं है, तो बहुत सी सारी चीज़ें इफेक्ट कर जाती हैं। सही सही सही। प्लस पेरेंट्स के पास जॉबलेस है, फीस पे करने के लिए नहीं है, तो बच्चे जो है फीस नहीं पे करें तो स्कूल नहीं आ पाते। सही बात है। तो ये सारी चीज़ें बहुत इफेक्ट करती है। और ये है कि जिस तरीके से स्कूल ओपन हो रहा है, जिस तरीके से बोला गया कि एग्जाम्स लेने, अभी जैसे मई में फाइनल कर दिए, तो बच्चों के लिए बहुत मुश्किल है। लाइक अभी हम लोगों ने 25 टेस्ट लिए हैं, ये सेकंड को ही हमारा खत्म हुआ है कल ही। अच्छा। तो उसके बाद फिर 25 मार्क्स का टेस्ट है। अच्छा। तो हम एज अ टीचर वी कैन नॉट डू एनीथिंग, लेकिन ये कि ये बच्चों पे इफेक्ट करता है। सही सही। टीचर्स की खुद की भी तैयारी इतनी नहीं हो पा रही, बिल्कुल जल्दी में इतने से बढ़ जाता है। और अभी हमने जैसे 11th को रिजल्ट देना, तो 11th से आपके 25 मार्क्स के साथ हैं, तो वो बच्चों पे बहुत इफेक्ट करता है, बिकॉज उनके पास टाइम नहीं मिल रहा टू सेट देम फ्री, उनके लिए स्पेयर टाइम नहीं है, तो वो उनके बच्चों पे बहुत इफेक्ट करता है। सही 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 सही। तो बड़ा मसला है, बच्चों पे बोझ ज्यादा बढ़ गया। सही। तो एक अच्छा सा सॉन्ग सुनवाते हैं आपको, उसके बाद जो है ना वो कंटिन्यू करेंगे इंशाल्लाह। अली समा साहब अच्छा था बतायो जी। शुरुआत मोला लीजिए धमाल सा। वाह वाह। वो हर रंग ताक बताऊंगा साईं। वाह 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 करें। सुभान अल्लाह। सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं भजदा है अली वाला। सोना लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला।
के बोदला साईं जिस दम आंडियां दे विच पाया अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला मार के बोदला साईं जिस दम आंडियां दे विच पाया मार के नदी विच अमना दे विच शहबाज दे आया बोदला तू किथे 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 नयो भजदा अली वाला प्यारा लगदा अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला इंज दी जूरत कीती सैयद विच तारीख दे छा गई है अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला इंज दी जूरत कीती सैयद विच तारीख दे छा गई है बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई नारा मार के दर दसिया इंज दा नयो भजदा अली वाला सोना लगदा अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला वठूं था एक शॉर्ट ब्रेक किथे न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध बलीकार बलीकार हिकु भेरो वरी बलीकार व्यूअर्स अॼु असां सां गॾु ॾाढा सुठा महिमान मौजूदु आहिनि जेके एजुकेशन जे बारे में पाण खे ॿुधाईंदा ऐं सिंगर आहिनि जेके कुकिंग बि कंदा आहिनि सो तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में फ़ोन कॉल बि करे सघो था एजुकेशन जे बारे में ऐं कुकिंग जे बारे में बि सवालात करे सघो था अली जी मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे तव्हां एतिरी सुठी कुकिंग करियो था मतिलबु सिंगिंग करियो था त पोइ तव्हां कुकिंग बि सुठी कंदा आहियो जी ज़ाहिर आहे कुकिंग जो मुंहिंजो प्रोफेशनल आहे त यकीनन मां सुठी कंदो हूंदुसि कहिड़ी सुठी डिश ठाहींदा आहियो सभिनी खां मूंखे तक़रीबन दुनिया जा सभु खाधा ईंदा आहिनि पर देसी जेको पंहिंजो आहे उहो घणो सुठो ठाहींदो आहियां पोइ सिंगिंग की तरफ़ कीअं आया सिंगिंग शौक़ु अच्छा शौक़ु ऐं ज़ाहिर आहे किचन में बि कुकिंग सां गॾु बिल्कुलु मुंहिंजे जेका रिहर्सल जेका हूंदी आहे जेके रियाज़ चवंदा आहिनि वो किचन में शुरू थींदी आहे जंहिं वक़्तु भाॼी पचाईंदो आहियां का शइ कंदो आहियां न पोइ उन सां गॾु मुंहिंजो गुनगुनाहट बि हलंदो रहंदो आहे चाइनीज़ डिश बि ठाहे लाहींदा आहियो चाइनीज़ थाई कॉन्टिनेंटल घणो कुझु माशाल्लाह गुजराती हिंदुस्तानी काफ़ी माशाल्लाह मूंखे इंडियन खाधा बि घणा ईंदा आहिनि मूंखे तव्हां सभिनी खां सुठी कहिड़ी भाॼी ठाहींदा आहियो सुठी त उहा ई ॻाल्हि आहे मां हाणे हिकु शइ खे नथो चई सघां पर जेका मुंहिंजी फेवरेट जेका आहे माश जी दाल जा ॾही बड़ा उहो तमामु ज़बरदस्त ठाहींदो आहियां ऐं उहो माण्हुनि खे घणी पसंदि ईंदी आहे उहो सभु माशाल्लाह सभु सुठो ठाहींदो आहियां पर उहा जेको माश जा दही बड़ा आहिनि उहो घणो सुठो ठाहींदो आहियां कॾहिं ईअं भला थियो आहे त का सुठी भाॼी जेका तव्हांजी फेवरेट हुजे उहा तव्हां पचायो ऐं गाने में तव्हांजी तवजो हुजे ऐं होॾे दगड़ी खे तरो लॻी वियो हुजे न बिल्कुलु ईअं न थींदो आहे छो जो ॿई कम सां गॾु हूंदा आहिनि न मां उनखे छॾे वेंदो न आहियां छो जो मुंहिंजी उहो प्रोफेशनल आहे जो कम जे हिसाब सां कोशिशि कंदो आहियां सुठे खां सुठो शइ ठाहियां त माशाल्लाह पोइ ईअं कॾहिं न थींदो आहे पर ज़ाहिर इंसान आहे कॾहिं थी वेंदो ट्रिक ॿुधायो कॾहिं कॾहिं असां वटि ईअं थींदो आहे त ज़ाइफ़ाऊं अक्सर जज़्बात में या जल्दीअ में तकड़ में पोइ का भाॼी ठाहींदो त हुन में लूणु वधीक पइजी वञे वधीक लूणु पइजी वञे त पोइ हुनखे कीअं सेट कजे हुनमें घणो कुझु आहे हुनमें अटो जेको आहे अटो जेको ॻोहियल हूंदो आहे न हुनजो थोरो पेड़ो ठाहे उहो विझी छॾियोसि ऐं जीअं अख़बार आहे अख़बार बि तव्हां हुन में विझी छॾियो था हुन सां बि लूणु घटि थी वेंदो अख़बार विझी छॾियो जी जी इन में अख़बार में मसु जेका लॻल हूंदी आहे उहा हुन में हली वेंदी उहा वेंदी हली पर लूणु घटि थी वेंदो लूणु घटि थी वेंदो पर जेका सभ खां वॾी सुठी ट्रिक आहे अटो जेको ॻोहियल हूंदो आहे न जंहिंजो मानी पचाईंदा आहियूं उहो थोरो पेड़ो ठाहे उहो तव्हां हुनजे अंदरि विझी छॾियो न त उहो जेको घणो
घणो लूणु आहे न उहो जज़ब करे वेंदो, माना उहा भाॼी ख़राब न थींदी अक्सर वरी पुछंदा आहिनि लूणु इलाही पा छॾियो माना थो जी जी थी भाॼी रहिजी वेंदी आहे। हा न बसि इहो आहे अटो जेको आहे उहो पहिरियों विझो हुन में, उहो जेको लूणु वधीक हूंदो न उहो सॼो पी वेंदो। सही 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 सही। अॼु अञा तव्हां सवाल कंदासीं खोड़ सारा ज़हन में असां वेठा आहियूं तव्हां सां गॾु आहियूं ईअं न। जी जी अच्छा सर जी मुझे ये बताएं कि जो रियल एस्टेट का जो कारोबार है, पहले कहते थे कि भाई अगर कोई ज्वेलर बन जाए, सोने का जो कारोबार था वो ज़बरदस्त बड़े उसके भाव मिलते थे, आजकल सब एस्टेट का कारोबार कर रहे हैं, ये कितना ज़बरदस्त कारोबार है क्या, थोड़ा सा बता दें क्या? देखिए रियल एस्टेट का कारोबार तो बहुत अच्छा है, कारोबार कोई भी हो अच्छा होता है सही, अगर ईमानदारी से किया जाए। अच्छा अगर ईमानदारी से करेंगे तो हर कारोबार अच्छा है। सही सही। अनफॉर्चुनेटली इस कारोबार के अंदर कुछ लोग ऐसे आ गए। अच्छा ये बताएं ईमानदारी से पैसे मिल जाते हैं? तो बिल्कुल मिलते हैं। अच्छा बिल्कुल मिलते हैं। कहते हैं कि भाई इतने जो बड़े बड़े लोग हैं जिनके बड़े बड़े बंगले हैं ये ईमानदारी से नहीं बनाए इन्होंने। देखिए मैं तो बात कुछ और कर रहा हूँ, आप कुछ और बात कर रहे हैं। अच्छा मैं बात कर रहा हूँ कि ईमानदारी से भी पैसे कमाए जा सकते हैं। सही सही। वो अलग बात है कि लोगों ने कैसे पैसे बनाए, मैं उस डिटेल में नहीं जाना चाहता। अच्छा जेन्युइन पूरी प्योर ईमानदारी हो तो बना बंदा सकते, बिल्कुल बना सकता है, बिल्कुल बना सकते हैं, बिल्कुल बनाए। और इसमें अल्लाह ने बड़ी बरकत रखी है, खास तौर पे जो कंस्ट्रक्शन के काम में तो बहुत ही बरकत रखी है। मगर अब हम क्या चाहते हैं कि हम 1 रुपये से 2 रुपये जब होते हैं ना तो हमको 2 की आदत नहीं पड़ी, अब हमें 1 से एकदम 5 की आदत पड़ गई है। अच्छा 1 रुपये से 5 रुपये बनाने में सही सही। उसमें भी नाजायज भी शामिल हो जाता है, वो गलत है। सर कॉल एक ले लेते हैं फिर बात करते हैं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बाबा केर पिया ॻाल्हायो? मां रोशनी ॻाल्हायां पई। रोशनी कीअं आहियो? जी जी आप कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ठीकु, अल्लाह जो शुक्र। प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी ॾिसूं पिया। कैसा ॻाल्हाइणु चाहींदा? थैंक यू। तव्हां बि मामा तव्हां बि प्यारा था लॻो। मां बि सुठो थो लॻां। जी जी अच्छा 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 जी कंहिंसां कुझु चवणु चाहींदो? जी गानो सिंगर खां। सिंगर खां गानो ॿुधंदव? कहिड़ो ॿुधायूं तव्हांखे? जेको तव्हांजी पसंदि हुजे। असांजी पसंदि जो? जी जी ॿुधायो था। जी जी। ये कुकिंग भी ॾाढी सुठी कंदा आहिनि रोशनी। कुकिंग जे बारे में कोई सवाल आहे? जी कुकिंग खाधो मानी पचाइण। मां खाधो बि सुठो ठाहींदो आहियां, कुझु तव्हांखे रेसिपी का पुछणी आहे त पुछी सघो था। सही। हेलो बस मां तव्हांजे दिलि जी ॻाल्हि सम्झी वियो आहियां, सवाल कयां थो हिन खां पाण ई मां। सर ॻाल्हि इहा आहे त भाॼी थोरी वठी अचूं का मुर्गी जी थोरी वठी अचूं, अधु पाव हुजे या पाव हुजे, महिमान घणा थी वेंदा 8 त पोइ कीअं पूरी कयूं? ज़ाहिर पाणी घणो विझणो पवंदो। पाणी घणो विझणो पवंदो? पाणी घणो विझणो, पटाटा विझे, कुझु मिक्स सब्जी करे पूरो थी वेंदो। अच्छा बस करण वारो हुजे। सही 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 सही। अच्छा संगीता जी मुझे ये बताएं कि ये फीसेस वगैरह ज़्यादा होती हैं कि वालिदैन पे बर्डन है, कोई इस तरह का कोई इंफ्रास्ट्रक्चर नहीं बन सकता, कोई ऐसा माहौल नहीं बन सकता कि कम फीस में बच्चे पढ़ सकें? नहीं बिल्कुल कम फीस पे बच्चे पढ़ते हैं, कंसेशंस वाले बच्चे भी हैं। अच्छा। क्योंकि पेंडेमिक के बाद बहुत ज़्यादा इफेक्ट किया इकोनॉमिकली भी, एजुकेशनली भी। अच्छा। पेरेंट्स के पास किसी वैसे 2 पर्सन्स अर्न कर रहे हैं तो एक की जॉब चलेगी, एक अर्न कर रहा है, घर को भी चलाना है, एजुकेशन भी करनी है, तो उस हवाले से समटाइम्स वो पेरेंट्स जो है वो डिफिकल्टी फेस करते हैं फीस पे करने की। फीस का स्ट्रक्चर तो वही है जो चलता आ रहा है सदियों से, मैं यही कहूँगी। इतनी ज़्यादा फीसेस नहीं है क्योंकि मैं सेंट पैट्रिक्स में ही हूँ, उसका जो फीस स्ट्रक्चर है वो बहुत ज़्यादा नहीं है। अच्छा। जो बच्चे नहीं अफोर्ड कर सकते, जैसे हमारे यहाँ पे बच्चे ऑर्फन्स भी हैं, तो उनका कभी प्रोसेस होता है कि फ़ीस नहीं पे करते, यानी कि फ़ी ऑफ क्रॉस वो एजुकेशन हासिल कर रहे हैं। अच्छा। कंसेशंस पे भी हैं बच्चे। सही सही। तो बस मसला सिर्फ ये है कि क्योंकि जॉब नहीं है, सिचुएशन ऐसी हो गई है कंट्री की, तो जिस वजह से एजुकेशन बहुत इफेक्ट करती है। अगर फीस नहीं पेरेंट्स पे कर पा रहे तो वो यही है कि बच्चे स्कूल नहीं आ सकते, वो नहीं आ रहे, तो वो उनकी एजुकेशन में बहुत इफेक्ट पड़ता है। सही सही सही। अच्छा जिस तरह से रियल एस्टेट का कारोबार हम बात कर रहे थे, तो मेरे ख्याल से तालीम भी एक अच्छा कारोबार बन गया है, इस पे क्या कहेंगे? बिल्कुल बिल्कुल। हर जगह पे यही बस कोई ना कोई स्कूल खुला हुआ है, कोई ना कोई सिस्टम चल रहा है। बिल्कुल बिल्कुल। और आप अगर देखिए एकेडमीज भी बहुत खुली हुई हैं, ट्यूशंस भी बहुत हैं। अगर जैसे एक मेल पर्सन है, अगर कोई स्कूल में काम कर रहे हैं और उनके पास अगर इतना अच्छा सैलरी स्केल नहीं है, तो अगर वो कोचिंग कर रहे हैं तो वो उनका वो मिक्सअप हो जाता है, यानी कोचिंग से वो बहुत अच्छा अर्न कर लेते हैं, वो अपना घर रन कर सकते हैं। सही सही सही। तो एजुकेशन वही है ना, इट्स एन ऑनगोइंग प्रोसेस, वो चलता रहता है। अच्छा। आप कभी भी ये नहीं कह सकते कि इफ़ यू रीच 40 तो आप स्टडी नहीं कर सकते। 40s में भी यू कैन डू योर मैट्रिक,
आप अपना इंटर भी कर सकते हैं। सही सही सही। तो ये प्राइवेटली कर सकते हैं। अब तो ये हो गया जिस तरह से डॉक्टर के पास जाते थे ना तो कोई दवाई लिख के देता था तो कहता था ये सामने वाले मेडिकल स्टोर से मिलेगा और स्कूल वाले भी अब यही करेंगे, भाई ये किताबें यहाँ से ही आपने खरीदनी है, ये बैग भी यहाँ से खरीदना है, ये चीज़ भी यहाँ से खरीदनी है। बस ये है कि आजकल ये है कि मैं समझता हूँ कि आगे चल के ये कहेंगे भाई आटा भी यहाँ से ले लो, आपके बच्चे की नशोनुमा अच्छी होगी। एजुकेशन जो है ना, अगर वो कहते हैं ना कि आप चटाई पे बैठ के भी पढ़ने हैं। इस पे बात करते हैं, कॉलर ले लेते हैं पहले, उनका बैलेंस ज़ाया हो जाएगा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। कीअं आहियो अदी? अल्लाह जो शुक्र तव्हां ठीकु आहियो? अदा इसमें जल्दी थे तव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो थो लॻे, माशाल्लाह इलाही सुठो आहे प्रोग्राम। महिरबानी। ऐं हा पहिरीं त एतिरा महिमान छा कोन ईंदा हुआ, हाणे तक़रीबन 10 थी विया आहिनि, माशाल्लाह सुठा महिमान आया आहिनि। ये नकल हूंदो आहे न कॾहिं ॿियनि थियनि ॿार तव्हांजी सही सही हिसाब सां मतिलबु हाणे प्रोग्राम वणे थो न तव्हांखे सुठो लॻे थो मतिलबु? छा कुझु पुछणु चाहींदव अदी महिमाननि खां, असां खां को सवाल, को कुझु ॿुधाइणु चाहींदो? जेको असां पुछणु चाहियासीं त तव्हां माशाल्लाह सही सवाल करियो था, क्वेश्चन करियो था, त सुठो थो लॻे। अच्छा माशाल्लाह महिमान त तक़रीबन ईअं ॾिसी त अचनि महिमान तमामु सुठा पिया अचनि। सही 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 वॾी महिरबानी। इहो क्रेडिट डायरेक्टर ॾे वञे थो। को किचन जे हवाले सां, कुकिंग जे हवाले सां को पुछणु चाहियो था सवाल? न न कुकिंग जा माशाल्लाह तव्हांजो सुठो प्रोग्राम हलनि पिया, त असां ॾिसी वठंदा आहियूं हुनखे ऐं खाईंदा करियूं। हलो हलो ठीकु आहे अदी वरी महिरबानी। असल में अॼुकल्ह अची वियो आहे न जॾहिं खां हर शइ आसान थी वई आहे। सही सही कुकिंग बि तव्हां ते हुते एतिरी ज़बरदस्त रेसिपी साईं मसलो यूट्यूब जो न आहे न, मसलो इहो आहे त यूट्यूब ते हिकिड़े भेरे का रेसिपी असांजी भेण ठाहे पई का शइ, माना उहो सॼो ॾिसे पई, माना ठाहींदे ठाहींदे अचानक उन नेट पैकेज ख़तमु थी वियो। अॻिते छा करे हाणे? हा इहो बि अञा देगिड़ी चाढ़ी अथई। हू डाउन पहिरियां हू रेसिपी डाउनलोड करे छॾे न, लाइव न ॾिसे, डाउनलोड करे छॾे ऐं उनखां पोइ वेही आराम सां ॾिसे। माना पहिरियां डाउनलोड करे ऑप्शन आहे न डाउनलोड करे छॾे। साईं हाणे त ख़ुदा जी सणाई थिए न, हाणे त ऑपरेशन्स बि जेको आहे न सो हाणे बि उहे यूट्यूब ते ॾिसी करे पाण था कनि। हा बसि तव्हां चवंदा अलाए छा छा यूट्यूब में पियो आहे, सो एतिरो आसान बि थी वियो आहे, हाणे नुक़सान बि आहे, पर हाणे छा कजे, वक़्त जे हिसाब सां हलणो आहे। जी दिया तव्हां कुझु चवणु चाहींदो? जी ये 10 मार्च जे जेके एग्ज़ाम हुआ प्राइमरी जा ये कैंसिल थी दी है। ट्रांसलेट करके लेकिन प्राइमरी के एग्जाम होने वाले थे, कोई कैंसिल हो गए हैं 10 मार्च को जो छोटे छोटे बच्चे होते हैं ना घर पे, वो बाद में पूछते हैं बाजी एजुकेशन वाली से आपने पूछा? नहीं हमारे स्कूल में तो 25 मार्क्स की भी, क्योंकि फाइनल जैसे 2 टर्म्स होते हैं, एक फर्स्ट टर्म होता है, एक फाइनल होता है। तो फर्स्ट तो हमारे स्कूल में हो गया था दिसंबर में। अच्छा अच्छा। तो अभी जैन में स्टार्ट किया हम लोगों ने, जैसे बच्चों को पहले कवर करवाते हैं सिलेबस जो दिया जाता है, और अभी मार्च में 25 मार्क्स के हुए हैं, यानी प्राइमरी और सेकेंडरी सबके हुए हैं। इवन जो 9-10 है उनकी भी बोर्ड की तैयारी के लिए उनके भी पेपर्स होते हैं। लाइक स्कूल में पूरा प्राइमरी सेकेंडरी के पेपर्स एक साथ लिए जाते हैं। सही सही सही। इससे पहले बात कर रहे थे कि चटाई पे भी बंदा पढ़ सकता है। जी बिल्कुल, मैं ये कह रही थी कि अगर आप चटाई पे भी बैठ के पढ़ रहे हैं तो आप बहुत कामयाब हो सकते हैं। आपकी तरबियत भी साथ काम करती है विद एजुकेशन। वो तो डिपेंड करता है कि आप एजुकेशन किस इंटरेस्ट से ले रहे हैं। तो अगर देखा जाए अभी अगर वी टॉक अबाउट 2-3 इयर्स बैक, तो तब तो बहुत अच्छा था। अभी था कि थोड़ा मेयार ऐसा हुआ है, अभी थोड़ा मैं कहती हूँ कि टाइम लगेगा हमें उस प्रोसेस में वापस आने के लिए। सही सही सही। इतने अच्छे टीचर होने चाहिए ना, कितना अच्छा समझाती हैं देखिए। बच्चे भी खुश हो जाएंगे अगर टीचर अच्छा होता है तो। जी बिल्कुल, बच्चे भी खुश होते हैं। टीचर प्यारी होनी चाहिए ना। टीचर्स का कंट्रोल होना चाहिए विद इन द क्लास, ये भी होता है। सही सही। तव्हांजा टीचर प्यारा हुआ? हाँ हम 5 टीचर रही चुकी है। माशाल्लाह माशाल्लाह। माना तव्हां पंहिंजी हाणे तारीफ़ इनडायरेक्ट पंहिंजी करे बच्चा ख़ुशी हिम्मत थींदा, घर वञी पेरेंट्स खे इहो चवंदा त असांजी टीचर जाम ख़ूबसूरत है, मम्मी असां ईअं थियूं था, शीशे ते बि बाक़ाइदे मुंहिंजी मतिलबु एक्टिंग कंदा हुआ। असांखे त उस्ताद ख़ुदा दादा पढ़ायो, ॾाढो सुठो पढ़ायूं उस्ताद। पेरेंट्स अची मूंखे ॿिए ॾींहुं चवंदा त बच्चा असांजा ख़ुशी में अचनि था स्कूल, इन करे त सही टीचर प्यारी है। एज ए टीचर आपको अच्छा लगता है जब बच्चे आके बोलते हैं, जैसे हमारी पीटीएम होती है, पेरेंट टीचर मीटिंग, बच्चे पेरेंट्स आके बताते हैं कि बच्चे कह रहे हैं हमें टीचर की समझ आ रही है, बहुत अच्छा करवा रहे, तो उसमें आपको बहुत अच्छा लगता है कि एटलीस्ट आप अपना जो सीड सो कर रहे हैं वो उसमें आप कामयाब हैं। सही सही। उस्ताद पाण बि जेकर दिलि चए थी नंढड़ा थी वञूं वरी पढ़ूं। असांजा उस्ताद जा नाला उस्ताद अलादीन, हा ॿुधई उस्ताद अलादीनो, उस्ताद अलादीनो, मौला दादू, उस्ताद जीवन खान, ये असांजा उस्ताद आहे, पर पढ़ायो अहिड़ो पढ़ायो वणजे उस्ताद असांजा भला गला असीं बाक़ाइदे। साईं बचल शाह
यकीन कयो मूंखे कॾहिं कॾहिं अफ़सोस थींदो आहे त मां जीअं स्कूल साईं वली मोहम्मद जी साईं वली मोहम्मद हुयो उस्ताद असांजो साईं बिल्कुलु हा ॿुधायां पर हिकिड़ी शइ जो ॾिसो फुक़दान बि रहियो आहे असांजे गवर्नमेंट स्कूल में शुरू खां मां मेन स्कूल प्राइमरी मेन स्कूल दादू में आहे दादू वारा ॿुधंदा हूंदा ज़रूरु उन्हनि खे ख़बर आहे पर मां हाणे बि सोचींदो आहियां केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजो हेड मास्टर हूंदो उन वीचारे खे ऑफिस न हूंदी अच्छा यानी विरांडे में उनजी टेबल रखियलु हूंदी सॼो एडमिनिस्ट्रेशन हलाइणी हूंदी आहे साईं पहिरियों त वॾे जेठा पढ़ियासीं न पे वॾो फुक़दान आहे सर हा हा वॾो कमु आहे इहो बहरहाल हाणे कलाम हिकिड़ो ॿुधायूं संगत खे न त पंहिंजा इहे जेके ॾुख ॿुधायो था न रोई पवंदुमि मां हुन ज़माने में हेड मास्तर खे माना कमरो न हुयो पंहिंजो ॾुख जहिड़ी ॻाल्हि हक़ीक़त हाणे मां सोचींदो आहियां आहे हले ऑफिस हले कान्हे का पर मूंखे अरसो थियो आहे न वियो आहियां मां पर इहे शयूं रही हिकिड़ी वॾी डेस्क हूंदी हुई सभु पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजे कम खे पंहिंजे फर्ज़ खे सर अंजाम ॾींदा रहिया सही सही असां बि ईमानदारी सां पढ़ियासीं पाणीअ जो दुकान करे वेंदा हुआसीं अधु कलाक न मोटंदा हुआसीं तॾहिं एंटरटेनमेंट बि घटि हूंदी हुई ऐं उस्तादनि जो उरूज बि हुयो हाणे थोरे हाणे ॿार खे तव्हां थोरो हथ ते लाहियो हाणे पैटर्न बि चेंज थी वियो आहे ॿार खे तव्हां कुझु चई नथा सघो सही सही हाणे ॿुधूं था हली खां ऐं मां डेडिकेट कंदुसि मुंहिंजो प्यारो भाइटो जेको मूंखे ॾाढो लाइक कंदो आहे अली हैदर मीराणी खे डेडिकेट कंदुसि मां हीअ वाह 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 नहीं वाह 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 कजाइंदा वाह वाह बरानी रांधित नाहे ओला इश्क बरानी रांधित नाहे सूर सजन ओ मुसमे सठा सूर सजन ओ मुसमे सठा अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं करूं कम अञा तो सां वेहो न वञ हो मुंहिंजा मिठा वेहो न वञ हो मुंहिंजा मिठा अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि अञा तो सां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि सभु तबाह करे छॾिया वाह वाह मज़ो अची वियो सो हाणे पाण वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक
इरादो आहे नेक वठो था एक शॉर्ट ब्रेक, किथे न वञो, ॾिसंदा रहिजो। आस्ते आस्ते वठी सघो था। मूं त ईअं चयो मां इरादो आहे नेक वठूं था हिकिड़ो ब्रेक। पोइ वठूं था न? वठूं? हाँ वठो हाणे भले। वठो था एक शॉर्ट ब्रेक, किथे न वञो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। बलिकार बलिकार एक भेरो वरी बलिकार। वाह वाह वाह, हिकु भेरो वरी बलिकार। छा ॻाल्हि कई तव्हांजी। पोलियो जा ॿ फुड़ा पंहिंजे ॿार खे ज़रूरु पीआरियो। ज़रूरु पीआरी। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, छो त ॿ फुड़ा तव्हांजे ॿार जी ज़िंदगी बहितर बणाइनि था, महफ़ूज़ बणाइनि था। 1166 वधीक मालूमात जे लाइ हेल्पलाइन जो नंबर बि आहे। सो अली समूह असां सां गॾु अथव। अली जी मूंखे ॿुधाइजो चांहि जा केतिरा क़िस्म हूंदा आहिनि? चांहि जा खोड़ क़िस्म आहिनि। तव्हांजो कहिड़ो मतिलबु क़िस्म फेवरेट आहे? मुंहिंजो फेवरेट जेको आहे भुॻड़नि वारी चांहि। भुॻड़ा आहिनि न जेके, इहो कीअं भुॻड़ा वारी चांहि? जी भुॻड़नि वारी चांहि हूंदी आहे। तव्हां छा न पीती आहे चांहि? इहो कीअं ॿुधायो यार, इहो ॿुधायो सही। चांहि जी चांहि नॉर्मल माण्हू ठाहींदो आहे। बादाम वारी चांहि त मां ॾिठी आहे, ॿुधी आहे। भुॻड़नि वारी आहे, मसाले चांहि आहे, केतिरियूं चांहियूं आहिनि। तव्हां मुंहिंजे ख़्याल में इहा ई खुदाई सुणाई थी मूंखे त इहो थो लॻे त हाणे वरी चवंदी गरम मसाले वारी चांहि। गरम मसाले वारी चांहि आहे। अच्छा हा बिल्कुलु न कर यार। बिल्कुलु असांजे पड़ोसी मुल्क में घणी हले थी उहा। ॻाढ़नि मिर्चनि में आहे चांहि? ॻाढ़ा मिर्च न आहे न, साबुत गरम मसालो जेको आहे न, दालचीनी लौंग उनमें सौंफ थियो, उन्हनि जी चांहि थींदी आहे। उनमें मसाला चांहि चांहि वेंदी आहे, उहा बि ज़बरदस्त थींदी आहे। पर भुॻड़नि वारी जेका चांहि आहे न उहा घाटी, छो जो भुॻड़ा असां बिल्कुलु ग्राइंड करे पीसे बिल्कुलु जंहिंमें चांहि तयारु थी वेंदी आहे न, त जंहिं वक़्तु तव्हां पीअण लॻो या सभु को कंहिंखे त हिकिड़ो चमच उनमें भरे विझंदो त घाटी थी वेंदी। पोइ पीअण में भुॻड़नि वारी चांहि उर्दू में छा चऊं? चने, सफ़ेद चने, भुने हुए चने वाली चाय। सही सही सही, सफ़ेद चने वाली चाय। आपने कभी चने वाली चाय पी? हम इसलिए हंस रहे हैं कि आपको मतलब वो बहुत देर के बाद आपको हंसते हुए देखा है हमने। अच्छा ये बताएं, माशाल्लाह से आप और हम आफियर भी डिस्कस कर रहे थे कि डॉक्टर हजरात जो होते हैं वो दवाई एक काम की लिखते हैं, 4 दवाइयाँ और पर्ची में लिख देते हैं, वो काम की हो ना हो। इस पर क्या कहेंगे आप, क्योंकि आपका तजुर्बा भी हुआ है, ये बता रहे थे, वो शेयर करें। देखिए अब ये जो असल में अगर किसी को कोई तकलीफ होती है तो वो सहारा लेता है डॉक्टर का। सही सही। हम डॉक्टर के पास जाते हैं कि डॉक्टर जो है ना हमारा इलाज करेगा। सही। मगर अब जो है फी ज़माना डॉक्टर जो है वो कारोबार में लग गए। सही। अब उनको इस चीज़ से कोई सरोकार नहीं है कि कोई जो हमारे पास आया है उसका इलाज करना है। सही। अब वो सोचते हैं कि इससे हम कितने पैसे कमाएं। सही सही। अगर आपको भी तजर्बा हुआ होगा, वैसे मैं भी शेयर कर देता हूँ कि आप ये बताएं कि अगर हम जब भी किसी के पास जाते हैं ना तो डॉक्टर साहब सबसे पहले पूछते हैं कि आप करते क्या हैं। एक सबसे पहला सवाल करते क्या है, दूसरा नहीं, दूसरा ये कि रहते कहाँ हैं। अच्छा रहने तो उसका स्टेटस का पता चलता है ना, कहाँ रहते हैं। तो ये बड़ा ये समझ लें, ये हमारे इतना गलत काम हो रहा है कि इससे जो है ना पेशेंट तो अपनी मजबूरी में परेशानी में जा रहा है और उसको तो ये हुआ कि भाई इसके पास तो लाइन लगी हुई है। आजकल कम से कम 1000 रुपये फीस हो गई। नहीं 1000 तो बहुत कम बता रहे हैं आप। अच्छा 2-2 कम बता रहा हूँ ना। नहीं आप कम बता रहे हैं। अब तो ये कराची में आप जाए ना तो पहले तो आपको वो डॉक्टर को तो आपने शक्ल देखी नहीं देखी, सबसे पहले तो आप जाए रिसेप्शन पे, आपने अगर वो अपना ब्लड प्रेशर भी चेक कराना है ना तो उसको 2000 रुपये का पहले कार्ड बनेगा। कार्ड बनेगा, 2000 रुपये जमा होंगे, उसके बाद लाइन में लगेंगे आपको ब्लड प्रेशर चेक कराने के लिए, फिर वो अपना डायग्नोज करेंगे। 2000 गरीब मानू मिस्त्री मानू 500 1000 ये मैं 2 साल पुरानी बात बता रहा हूँ। अच्छा 2 साल ये 3 पुराने रेट बता रहा हूँ। 2000 रुपये। ओहो अच्छा इतना। और उसके बाद जो है ना उसके बाद आप उनके रहमो करम पे होते हैं। सर वो ब्लड प्रेशर चेक कराने के लिए 2000 अगर भरने पड़ते हैं तो ब्लड प्रेशर मैं हो एक जाएगा। साहब का नाम नहीं कोट करूंगा, मैंने उनके साथ कुछ एहसानात किए। अच्छा मैंने डॉक्टर है मगर वो यंग है, मगर मेरे ख्याल में वो यंग नहीं है, वो बूढ़ों से ज़्यादा उनकी बुरी हालत है। अच्छा ओहो है तो डॉक्टर। अच्छा कार्डियो के डॉक्टर हैं, कार्डियो डॉक्टर। अच्छा देखिए आप अगर आपको अल्लाह ताला ने एक इंसानियत दी है, अगर आप किसी का इलाज करने के लिए किसी ने आपको डॉक्टर बनाया तो लोग आपके पास किसी मजबूरी के तहत आ रहे हैं ना, तो आप उनका इलाज करें, अल्लाह को भी खुश करें और आपकी जो जायज़ फीस है वो लें आप। सही। अब मेरे साथ कोई एक इशू था मेरे अपने मेडिकल के हवाले से आज से 2 साल पहले। सही। अल्लाह पाक ने बड़ा करम किया, मैं सही हो गया। अच्छा। अल्लाह ने सही कर दिया।
तो मैं उनके पास गया तो मैं समझता रहा यार इनकी मैंने मदद की है और ये थोड़े माली हालत इनकी सही नहीं थी, तो मैंने इनकी मदद की। कोई एक रहने के लिए घर भी दे दिया था। अच्छा। 1 लाख रुपए किराए का घर था, मैंने 50,000 रुपये में दे दिया। अपार्टमेंट का किराया था, मैंने बंगले में रहने के लिए जगह दे दी। अच्छा। अब उसके बाद जो है ना उन्होंने मुझे टारगेट करना शुरू कर दिया। अब एक दिन भाई अच्छा बंदा है, एक दिन मैं उनके पास गया। नहीं मैं तो ये समझ रहा था कि यार चलो अल्लाह के, हम तो अल्लाह के फरमान पे चल रहे थे। अल्लाह ने कहा कि अगर आप किसी के साथ भलाई करोगे तो अल्लाह आपके साथ भला, मेरे साथ तो भला हुआ, सही मेरे साथ बुरा नहीं हुआ। मेरे को तो अल्लाह ने ऐसा फरिश्ता दे दिया कि उसकी तो मैं उठते बैठते तारीफ करता हूँ और दुआ करता हूँ अल्लाह उसको, उसके फैमिली को कभी भी दुख ना दिखाए, उसको हमेशा आबाद रखे। उसने ऐसा काम किया। मगर इन साहब ने ये किया कि जो मैंने घर दिया था उस पर कब्जा कर लिया। ओहो, अच्छा अच्छा अच्छा। क्योंकि वो साहब इंग्लैंड में रहते थे। मैंने इसलिए दिया था कि यार इनको कम रेंट पे दे दो, जब मैं बोलूँगा खाली कर देंगे वो कब्जा। वो अच्छा ही कौन सी जो गले में ना पड़े सर, यही कहते हैं एक चीज़। दूसरी चीज़ ये कि फिर वो एक दिन मैं उनके पास गया, मैंने कहा सर वो मेरे थोड़ा किडनी में कोई प्रॉब्लम है तो ज़रा तकलीफ में था, मेरा अल्ट्रासाउंड करवा दें। अब उन्होंने देखा अल्ट्रासाउंड वगैरह के लिए मेरे को इतना पानी पिला दिया, मेरा पेट फूल गया। अब उस कंडीशन में इन्होंने मुझे मशीन पे चढ़ा दिया, बोलने लगे भागो इसके ऊपर। अच्छा मैंने समझा ये भी शायद किडनी से रिलेटेड है कोई भागना। मैंने भागना शुरू कर दिया। अब अल्हम्दुलिल्लाह उस वक्त मेरी तबीयत सही थी तो मैं भागता रहा। उनके पास तो बटन था जिससे वो स्पीड तेज करते जा रहे थे। अच्छा, अच्छा। उनका मकसद था कि यहाँ पे ये मतलब इतना कि इसका सांस फूले। अच्छा। जब सांस फूलेंगे तो ईसीजी भी खराब आएगी। मैं आपको प्रैक्टिकल बता रहा हूँ और ये इसलिए ऑन ईयर बता रहा हूँ कि आप लोगों को, लोग इन चीज़ों से होशियार हैं। ये मेरा बताने का मकसद ये है कि जो अगर ऐसे सिचुएशन से गुजर रहे हैं तो ऐसे लोगों से होशियार हैं। स्पीड तेज कर दी, फिर क्या हुआ? स्पीड तेज करती। अच्छा मैं समझा कि यार ये भी मेरा कोई एक तो टेस्ट होता है ना कि अब मैं फौज में मेरे को मैं भर्ती हो जाऊंगा ना। मैंने कहा जितना तेज भागूंगा सांस नहीं फूलेगा, भर्ती हो जाऊंगा। तो उसने और तेज बढ़ा दी, मैं भी भागता चला जा रहा हूँ। यार एक तो हद होगी ना, आगे सांस फूल गया, मैंने कहा मैं गिर जाऊंगा ना। उसने और अंकल रुक जाए। तो रोका, मेरे को पकड़ा, बिठाया, मेरे को तूने उस हाल पे भी पहुंचा दिया। अब मैं पानी वानी पिलाया, फिर वो मेरी ईसीजी निकली तो ईसीजी के अंदर जो है ना बड़ी खराब है ईसीजी। अब उनके बाद उनके जो बड़े थे वो प्रोफेसर थे, उसी वक्त ईसीजी करने की क्या जरूरत थी? हाँ, तो उन्होंने गए, उसके बाद गए, कहने लगे कि सर देखें ये मेरे अंकल हैं, इनकी रिपोर्ट देखें ये आई है। अब मैं गया हूँ किडनी का इलाज कराने और मेरा इलाज क्या हो रहा है? ईसीजी करवा रहे हैं। ईसीजी कर रहे हैं। हार्ट प्रॉब्लम बता रहे हैं। क्या करें? वो जो प्रोफेसर साहब भी मिले हुए थे, कह रहे हैं ये क्या आपके कौन है? ये मेरे अंकल हैं। यार ये अंकल हैं और इतनी देर कर दी आपने। आप इनको आपने इनको बताया नहीं कि इनका दिल का जो है ना, इनके इंस्टेंट डालना पड़ेगा इनको। अच्छा ये सब की मिली भगत होती है। अच्छा। तो मैंने कहा यार ये इंस्टेंट की अभी मैं तो किसी और मकसद के लिए आया था, ये इंस्टेंट ये दिल का कहाँ से मसला आ गया। और अल्हम्दुलिल्लाह उस बात को 5 साल हो गए। अच्छा अच्छा। तो अब उन्होंने कहा अंकल कुछ नहीं, देखें मैं डॉक्टर हूँ, आप डॉक्टर नहीं है, आप समझ नहीं रहे, ये आपको कराना पड़ेगा और आप को बाद में देख लेंगे, पहले ये नहीं ये करा लें और हम आपको आज एडमिट करेंगे, कल करेंगे, कल शाम को छुट्टी दे देंगे। अच्छा। तो अच्छा मैंने उनको 4 लाख शाम को छुट्टी मैंने 3,80,000 रुपये उनको उधार दिए हुए थे ना। अच्छा। अब उन्होंने पूरे भी करने थे। अच्छा। उन्होंने पूरे भी करने थे वो 3,80,000। अच्छा। तो मैंने कहा यार मुझे अभी फिलहाल ज़रूरत थी, मेरी वाइफ थी, उन्होंने कहा कि देखें अभी इतनी जल्दबाजी नहीं करें, आप तो आए थे किडनी के लिए, ये दिल का मसला कहाँ से आ गया? मैंने कहा ये डॉक्टर तो दिल के इन्होंने कह दिया। तो कहने लगे एक काम करें, हमें एक दिन का सोचने का टाइम दें। उन्होंने कहा नहीं आंटी आपको नहीं पता, अंकल को यहाँ पर एडमिट करें, कल इंशाल्लाह छुट्टी हो जाएगी। कल इंशाल्लाह छुट्टी किस बात की, मतलब छुट्टी हो जाएगी? अल्लाह ना करे छुट्टी हो, उन्हीं की छुट्टी हो जाएगी जो छुट्टी करना चाह रहे हैं। बहरहाल उसके बाद उन्होंने जो है ना मुझसे ये बात की, तो मेरे बच्चों ने, उन्होंने शायद, मैं तो कन्विंस हो गया था कि यार जब इतनी बुरी हालत है तो एडमिट ही हो जाओ। मैं कन्विंस हो गया, मेरी वाइफ कन्विंस नहीं हुई, बच्चे कन्विंस नहीं हुए। उन्होंने कहा नहीं आप अब चल कर आए, सब कुछ ठीक है, अभी बस अल्ट्रासाउंड कराएं, अभी जाते हैं, हमें एक दिन का टाइम दे सोचने का, हम कल। मैंने कहा यार देखो डॉक्टर साहब ये बच्चे नहीं मान रहे, मैं क्या करूँ, मैं तो इन्हीं के माते हैं तुम, अब सही मैं कल बताऊँगा। अरे ये बच्चे तो आपको ठीक है आप करें, मैंने उसने पूरी कोशिश कर ली। अच्छा। खैर अल्लाह का शुक्र है कि वो हमें वापस ले गए, घर गए। फिर वो किडनी का मसला हल हो गया? नहीं सर किडनी का तो खैर मसला हल हो गया। उसके बाद वो अपने उनकी वाइफ का टेलीफोन मेरे घर पे आ गया। अच्छा। कि आंटी आप अंकल को क्यों ले आई इनका? अब देखे वही वो तू हाउस वाइफ है तो तेरा इससे क्या? सब मिले हुए, सब वापस मिले, सब मिले हुए। ओहो, लेकिन अल्लाह ने आपको बचा लिया। अच्छा नहीं फिर जी अल्लाह ने बचाया, चलो शुक्र अल्लाह ने बचाया। फिर उसके बाद देखे ना ये सब चीजें अच्छा किया, उसके लिए दुआ करें। देखें हमको, हम तो उनके लिए भी दुआ करें, अल्लाह उनको हिदायत दे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा मैडम रोज मुझे ये बताएं कि
जो बच्चे रोज़ रोज़ ये कहते हैं कि भाई हम नहीं जाएंगे स्कूल, मतलब वो अच्छे फरमाबरदार नहीं होते, जो उनको स्कूल में लाने के लिए या पढ़ाई में दिलचस्पी करवाने के लिए क्या करना चाहिए? बहुत सारे बच्चे हैं वो नहीं जाते स्कूल, उनको दे मतलब वो मार दे और कुछ ना कुछ करके फिर ही भेजना पड़ता है। हाँ बिल्कुल, कुछ बच्चे ऐसे हैं, मैं ये समझती हूँ कि बच्चे अब बोर हो गए हैं क्योंकि बीच में एजुकेशन में बहुत गैप आया है। फिर गैप के बाद वो आते हैं तो वो एक उनका इंटरेस्ट नहीं रहता, ध्यान नहीं रहता। फिर क्योंकि टीचर्स को ये होता है सिलेबस दिया होता है आपको कवर करना है, तो वो स्टडी पे स्टडी बच्चे बोर हो जाते हैं। तो थोड़ा सा बच्चों को फ्री हैंड देना चाहिए, लाइक कुछ ना कुछ एक्टिविटीज होनी चाहिए। पहले तो एक्टिविटीज होती थी, बच्चों को प्रोजेक्ट्स पे दिखाया जाते थे, मूवीज वगैरह भी। अब नहीं है, एंटरटेनमेंट नहीं है, क्योंकि वो एक आपको मेयार दे दिया कि आपने फाइनल करके न्यू सेशन में जाना है। मतलब इसका कहने का मकसद वो सिर्फ पढ़ाई नहीं होनी चाहिए। हाँ, एजुकेशन करिकुलम एक्टिविटी, बिल्कुल करिकुलम एक्टिविटी होनी चाहिए। अभी जैसे अभी हमारे ये के सिंगिंग बंद कर दी थी अभी, लेकिन बच्चों के लिए सिंगिंग स्टार्ट की है, तो उनका वो आधा घंटा सिंगिंग में चला जाता है, थोड़ा रिलैक्स हो जाते हैं। तो ऐसे एक्टिविटीज़ भी होनी चाहिए। काफ़ी स्कूल्स में है एक्टिविटीज़ भी, और होनी चाहिए, क्योंकि बच्चों को थोड़ा सा स्पेयर टाइम देना चाहिए। सही वो जब एजुकेशन के साथ साथ उनको ये भी मिलेगा एक्टिविटी भी, तो वो ज़रूर आएंगे। सही बात है। सिंगिंग की भी टीचर्स होती हैं? सिंगिंग के अभी तो हमारे तो सर हैं। सही बात है। अच्छा मुझे ये बताएं कि जो बच्चे ख़ास तौर पर हम जब पढ़ते थे तो 5 साल तक के बच्चे जाते थे स्कूल एडमिशन, अब तो छोटे छोटे बच्चे भी आ रहे हैं। बिल्कुल, तो ये होना चाहिए मैक्सिमम 3 इयर्स के बच्चे। ये क्यों ये सिलसिला हो गया है? क्या टाइम कम है, उम्र कम हो गई, क्या चक्कर है? 3 साल का बच्चा भी जा रहा है। नहीं, अभी आप देखिए एडवांस इतना माहौल है, मोबाइल्स बच्चों के हाथ में है और बच्चे बहुत एक्टिव हैं इन चीज़ों में। और आप सोचें कि एक छोटे बच्चे को मोबाइल चलाना आएगा एज कम्पेयर टू अ पर्सन जो कि 60-70 ईयर्स का है, तो उनको अवेयरनेस नहीं है, लेकिन छोटे बच्चों को अवेयरनेस है। तो मैं समझती हूँ छोटे बच्चे समझे टेक्नोलॉजी के साथ साथ ग्रो कर रहे हैं, तो वो इसलिए फिर वो चाहते हैं, तो ये होता है उनका किंडरगार्टन में या मॉन्टेसरी में वो एटलीस्ट बैठना सीखते हैं, पेंसिल होल्ड करना सीखते हैं, टाइम स्पेंड करना सीखते हैं। अगर बच्चा 5 साल में ही जाएगा तो उन बड़ा डिफिकल्ट होता है, क्योंकि बच्चे ज्यादातर जब ऐसे आते हैं तो वो रोते रहते हैं सारा दिन। तो वो एक उनको बैठना, किसी के साथ मिलना, शेयरिंग करना आता है, तो इसमें बच्चों के लिए अच्छा हो जाता है। आजकल डिजिटल स्टाइल हो गया है पढ़वाने का भी, बिल्कुल, तो इसमें ये फायदेमंद है, क्योंकि पहले ज़माने में हम तो भाई लिखते थे पेन से, या हमारी लिखाई बड़ी अच्छी होती थी, प्यारी होती थी, हाँ खताती होती थी, तख्ती होती थी। अब तो नहीं है ये, तो बच्चों की हैंड राइटिंग पे भी तवज्जो नहीं है, या ये अब होना नहीं चाहिए, वैसे ऑनलाइन नहीं होना चाहिए। अच्छा, जब ऑनलाइन हम कर रहे थे, तो जैसे मैं मैथ्स लेती हूँ, तो मैथ्स में ऑनलाइन आपने समझा दिया, सब कुछ लेसन भेज दिया, लेकिन जब बच्चे फिजिकल क्लास में आते हैं तो उनके लिए बहुत डिफिकल्ट होती है। आपको वही चीज़ें जो ऑनलाइन में आपने 2-3 मंथ अपने लगा दिए हैं, वो वापस से आपको करवाना पड़ता है। तो फिजिकल जो है वो ज़्यादा बेहतर है। सही चलें, फिजिकली वो सीखते हैं काफ़ी कुछ। बहुत शुक्रिया रोज़ जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई, बहुत अच्छी बातें करती हैं। नाम आपका रोज़ है, रोज़ ही आ जाया करें बस। कुछ ना कुछ सीखने को मिलेगा। थैंक यू सो मच सर, बहुत शुक्रिया आपका भी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। सैयद रोशन अली साहब, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, जिन असां प्रोग्राम ॾिठो पियो। आख़िर में चवंदासीं इल्मु पढ़ायो मुल्क संवारियो। इल्मु इंसान जी टीह खे आहे, इल्मु हासिलु कयो, पींघे खां क़बर ताईं नंढपण में पढ़ंदा हुआसीं। इहा सची ॻाल्हि अथव, इल्मु ज़रूरी आहे। इल्मु ईंदो त शऊर ईंदो, अकुलु ईंदो, ॾाप हूंदी तव्हां वटि, न त पोइ तव्हां बेकार आहियो। सो हिते असांजो जेको प्रोग्राम पूरो थिए थो, अली समा साहिबु आख़िर में तव्हां खां हिकु सुठो कलाम अञा ॿुधंदासीं। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में वरी चवंदासीं त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरियो। पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे वेझो पहुची चुको आहे, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर अञा असांखे इन पासे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। वायरस अञा मुल्क में मौजूदु आहे, इन जी पाड़ पटणी आहे, इनखे ख़तमु करिणो आहे। थींदो इहो ईअं ई मुमकिन जॾहिं तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरींदव। वेझे बुनियादी सिहत मर्कज़ खां पीआरियो, या पोलियो जी टीम जॾहिं पहुचे थी, वर्करनि खे मान ॾियो, उन्हनि जो एतिराम कयो, उन्हनि सां कोऑपरेट कयो। पंहिंजा ॿार पोलियो जा फुड़ा जेकॾहिं पीअंदा त पोइ पंहिंजो फ्यूचर महफ़ूज़ थींदो, पाकिस्तान महफ़ूज़ थींदो। ॿार पेरनि ते बीहंदा त पाकिस्तान पेरनि ते बीहंदो। वालिदैन खे गुज़ारिश आहे त उहे ज़रूर बि पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरनि। बच्चा सुतल भी हुजनि न, निंड मां उथारे भी उनखे ज़रूर पोलियो पीआरियो। इहा ॾाढी कम जी ॻाल्हि कई अथव, छो त माइट जॾहिं कोऑपरेट कंदा तॾहिं सभु कुझु थी सघे। सही असां वटि माउ अक्सर ईअं चवंदी आहे न त बचिड़ो मुंहिंजो हाणे सुतो आहे, इनखे न उथारियूं, बाबा इन जी निंड ख़राबु कयो, फ्यूचर ख़राबु करण खां बहितर निंड ख़राबु करणु आहे, ईअं न? हाँ जी, सही थो चवां न मां? ग़लति चवां त तव्हां चओ इरशाद सही नथो चए तूं? नहीं, बिल्कुलु सही आहे। हा सही, फ्यूचर सुठो ठहींदो। अगरि हींअर तव्हां पंहिंजे बच्चनि जी निंड ख़राबु कंदा त तव्हांजो फ्यूचर सुठो ठहींदो। सही हाणे हेल्पलाइन जो नंबर ॿुधायो न मालूमात जे लाइ। 1166 ते कॉल कजो। वधीक मालूमात जे लाइ 1166 माना 1166 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। वधीक मालूमात जे लाइ उते तव्हां कॉल करे सघो था।
नओं ॼावल जेको ॿारु आहे उन खां वठी 5 सालनि ताईं जो ॿारु पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीए। के बि साइड इफेक्ट न आहिनि। जेकी चवनि था हराम जुज़नि सां ठहियल आहिनि इहे पोलियो जा फुड़ा, उहे बिल्कुलु ग़लति आहिनि। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पियारियो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। इरशाद जागीरानी दिया ख्वाजा तव्हां खां मोकिलायूं था। पंहिंजनि प्यारनि जो, दिल वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण केरु बि कोन्हे। जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। सो टेक केयर। सिंध सलामत, सदा सलामत। अल्लाह भाई। हलबुहाणे लॾे लॾे, हलबुहाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे। हलबुहाणे लॾे लॾे, हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे। मोटी मूर नाणे अचबो, मोटी मूर नाणे अचबो, थकिजी पवंदो सॾे सॾे, थकिजी पवंदो सॾे सॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे। प्यार जो जितड़े पाछो मिलंदो, प्यार जो जितड़े पाछो मिलंदो, झूपो छॾबो अॾे अॾे, झूपो छॾबो अॾे अॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे। लुड़क वठी मां मुर्क ॾे आई, ओ लुड़क वठी मां मुर्क ॾे आई, आओ असांजे तॾे तॾे, आओ असांजे तॾे तॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे। हलबुहाणे, हलबुहाणे लॾे लॾे, हलबुहाणे लॾे लॾे।